जाम छोरे वेझो ख़ौफ़नाक हादसे सबब 6 हयातियूं खसिजी वयूं। 50 खां वधीक ज़ख़्मी मांजन एड्रस हाईवे ते लाड़काणे खां कराची वेंदड़ कोच ऐं जाम छोरे खां सेवण वेंदड़ टैंकर ऐं मज़दा जो ज़ोरदार टक्कर थी पियो। SSP जाम छोरो मोहम्मद तारिक नवाज़ पारां 6 मुसाफ़िर फ़ौत थियण जी तस्दीक। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल। तालुके इस्पताल मांजन में सहूलतूं न मिलण करे ज़ख़्मी लम्स इस्पताल मुंतक़िल। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे फ़ौतियुनि जो अंग वधण जो ख़दशो। ख़ुसूसी सीड़पकारी सहूलत काउंसिल सऊदी अरब के क़ौमी एयरलाइन PIA ऐं हवाई अड्डनि जे ख़ानगाहनि में जॉइंट वेंचर जी आश करे छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि ख़ुसूसी सीड़पकारी सहूलत काउंसिल जे एपेक्स कमेटी जे इजलास में सऊदी वफ़द खे सीड़पकारी मंसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म जी सदारत हेठि थियल इजलास में आर्मी चीफ जी ख़ासि शिरकत। सऊदी वफ़द के इस्लामाबाद जे 2 5 स्टार होटल जी रिजकारी में जॉइंट वेंचर जी पिण आश कई वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर कॉन्फ्रेंस शहीदन के शानदार भेटा पेश। विच ओभर में पैदा थियल छिकटाण ते गणती जो इज़हार। अफगानिस्तान में सरगर्म दहशतगर्द इलाक़ाई सलामती लाइ ख़तरो करार। आर्मी चीफ तरफ़ां दहशतगर्दनि खे कंहिं बि हंध तां फ़ाल न थियण जी हिदायत। आर्मी चीफ चवे थो पाक फ़ौज ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खे क़ौम जी मुकमल हिमायत हासिल आहे। IMF पाकिस्तानी मईशत में बेहतरी की अगकथी करे छड़ी। वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक रिपोर्ट 2024 की रिपोर्ट जारी कंदे IMF जो चवण आहे त पाकिस्तान में हिन साल तरक्की की शरह 2% ऐं ईंदड़ साल 3.5% ताईं पहुचण जो इम्कान आहे। रिपोर्ट मूजिब हलंदड़ साल महांगाई 21% हदफ के मुकाबले में 24.8% रहंदी। ईंदड़ माली साल महांगाई में 12.1% निमाया घटिताई जो इम्कान आहे। महंगाई के मारल अवाम मथा बिजली बम किराइण लाइ हुकूमत तैयारी करे छड़ी। 1 महीने लाइ बिजली ₹2.94 फी यूनिट महांगी करण की दरख्वास्त नेपरा में जमा कराई वई। उनका अग फेबरवरी में ₹4.92 ऐं जनवरी में ₹7.06 फी यूनिट बिजली महांगी कई वई आहे। खानपुर महर वेझो हथ आयल नारी के लाश की मीरपुर माथिलो वासण सुगरा महर तौर सुञाणप। पुलिस मूजिब नारी के कारे इल्जाम हेठ कत्ल किया वियो आहे। पुलिस पहुंची 4 जवाबदारन के गिरफ्तार करे वारदात में इस्तेमाल थियल कार पिण हथ करे वरती आहे। मक़तूला नारी हफ्तो अग जमशेद शेख सां घरां निकरी वई हुई ऐं बाद में राजूनी कोशिशुनि सां वापस थी हुई।